जॾहिं असांजे तकलीफ़ जो आज़माइश जो छंडो पवंदो न, इंसान रड़ियूं कंदो चवंदो या वई लना, हाय अफ़सोस असां त पंहिंजे नफ़्स जे मथां ज़ुल्म कयोसीं। ज़िंदगीअ जे हिक हिक लम्हे जे बारे में इंसान खां पुछा थी, हिक हिक लम्हे जे बारे में। इंसान जवानी ॾिनी माए, तोखे अहिड़ी नेमतूं ॾिनमि, इन्हनि नेमतुनि जो तो जेको आहे कहिड़ो क़दुरु कयो, हुनजो कहिड़ो हक़ अदा कई। जेकॾहिं असां क़दुरु नथा करे सघूं, कम अज़ कम रोऊं त साईं अल्लाह पाक जे साम्हूं, हे मुंहिंजा अल्लाह तो असांखे वॾियूं नेमतूं अदा फरमाई, असां हुनजो हक़ अदा न करे सघियासीं। फरमाई त वनज़उल मवाज़ीन अल-क़िस्त लियौमिल क़ियामह, असां आख़िरत जे अंदरि अमलनि जो वज़न कंदासीं। हाणे अमल बज़ाहिर सूरत में नज़र कोन था अचनि, पर जहिड़े नमूने सां अॼोके ज़माने में इन्हनि जो मिसाल ॾियणु मुश्किल न आहे। तव्हां हवा खे ॾिसो, हवा जी सूरत न आहे, पर जेको आहे इहे हवा खे मापनि था न पंहिंजे आलनि जे ज़रिए सां। बुखार जी गरमाइश जी का सूरत कोन्हे, तव्हां हुनखे ॾिसी नथा सघो गरमाइश खे, पर हिन गरमाइश खे टेम्परेचर खे जेको आहे थर्मामीटर जे ज़रिए सां मुख़्तलिफ़ वारनि सां मापनि था। इन्हनि शयुनि जे ज़रिए सां अहिड़े नमूने सां जॾहिं अल्लाह पाक जे कुदरत वारी शयुनि जे अंदरि इंसान जॾहिं एतिरे अकुल ते पहुतो, हो ख़ालिक़ आहे, उहा असांजे सभिनि अमलनि जो अल्लाह पाक वज़न करणु फरमाईंदो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे बारे में हदीस पाक में अचे थो, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम अल्लाह पाक खे अर्ज़ करे त मुंहिंजा रब इहो तराज़ू त ॾेखार साईं, जेको तो तराज़ू पैदा करणु फरमायो आहे, जंहिंमें असांजा वज़न थींदा। त जॾहिं दाऊद अलैहिस्सलाम तराज़ू जो हिकिड़ो पल्लो ॾिठो, पल्लो जीअं तराज़ू पल्लो हूंदो आहे न, हिकिड़ो पल्लो ॾिठईं, एॾो वॾो ॾिठईं जो हज़रत दाऊद अलैहिस्सलाम बेहोश थी वियो। जॾहिं होश जे अंदरि आयो, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम फरमायो, रब एॾो वॾो पल्लो, त मुंहिंजे रब जी रहमत ॾिसो। फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए त रब फरमाए दाऊद, ॻाल्हि जेका आहे न वॾे वॾे जी न आहे, ॻाल्हि आहे इख़लास जी। जे अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर इख़लास जे करे जेकॾहिं कंहिं हिकिड़ो कलमो पढ़ियो या हिकिड़ो ख़ारक जो दाणो अल्लाह जी रज़ा जे लाइ इख़लास जे ख़ातिर जेकॾहिं रब जे नाले ते सदको कई न, इहो हिकिड़ो ख़ारक जो हिकिड़ो दाणो बि हिन सॼे पल्ले खे भरे छॾे। आहे इख़लास जी ॻाल्हि, आहे रज़ा जी ॻाल्हि। अमल जेको आहे नंढो हुजे, जीअं चवंदा न अॻे त पाउ न त मणनि खे बि मोट। जेकॾहिं इंसान जो पाउ हुजे इख़लास वारो हुजे, रब जी रज़ा जे ख़ातिर हुजे, देखाव न हुजे, तकबुर न हुजे, अल्लाह तबारक व तआला नंढे अमल जे करे बि रब से सॼे नेकनि वारे पल्ले खे भरे छॾे त मर्ज़ी जो मालिक आहे। फरमाईंदा असां वज़न करणु फरमाईंदासीं न क़यामत जॾहिं इंसाफ़ जो वज़न लियौमिल क़ियामत फला तुज़लमु नफ़्सुन शैआ। फरमाईंदा कंहिंजे मथां बि ज़रे बराबरि बि ज़ुल्म न कयो वेंदो। अल्लाह पाक उते इंसान खे पंहिंजा अमल ॾेखारे करे इंसान खां पाण खां पुछणु फरमाईंदो, ॿुधाए त इंसान तोसां ज़ुल्म त न आहे थियो, हे अमल तो हिन जाइ ते अहिड़े अंदाज़ में कया, सभु अॻिते हलंदा। जीअं अॼोके ज़माने जो वीडियो जो मिसाल ॾिसो, वीडियो त कुझु बि न आहे, अल्लाह तबारक व तआला उन वक़्त जो नक्शो, उन वक़्त जी सॼी शइ साम्हूं इंसान जे साम्हूं जेको आहे ज़ाहिर करे त मर्ज़ी जो मालिक आहे।